आबदा परवीन धी गुलाम हैदर 20 फरवरी 1954 ईस्वी ते लाड़काणे में पैदा थी। पाण मौजूदा दौर जी तमाम वॾी गुलकार आहे। आबदा परवीन के नंढे हूंदे खां ई राग जो ॾाढो शौक़ु हूंदो हो, जेको खेसि पंहिंजी वालिदिन खां वरसी में मिलियो। संदसि वालिदा माई मुमताज़ बेगम हिकु सुठी फ़नकारा हुई। संदसि वालिद मौसीक़ी जो माहिर हो, जंहिं खां हिन राग जी इब्तिदाई सिख्या वरिती ऐं बाद में उस्ताद मोहम्मद जुमन संदसि घणी रहनुमाई कई। रेडियो पाकिस्तान जो मशहूरु प्रोड्यूसर मरहूम ग़ुलाम हुसैन शेख संदसि वारो हो, जंहिंजी मोहब्बत काविशनि ऐं आबदा जी महिनत सां आबदा खे उहो उरूज नसीब थियो। आबदा परवीन खे सभ खां पहिरियां सन 1973 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद मुतारिफ़ करायो। रेडियो तां संदसि आवाज़ में जेको पहिरियों रिकॉर्ड नशर थियो, उहा मफ़्तून हमायूनी जी मशहूरु काफ़ी तुंहिंजे ज़ुल्फ़ जी बंद कमंद वधा। उन खां पोइ आबदाब तेज़ी सां फ़न जी बुलंदी ते पहुची वई। आबदाब सिंध जी कलसूम बणिजी चुकी आहे। मंता तौरु खेसि सदारती एवार्ड, शाह अब्दुल लतीफ़ एवार्ड, लाइक लतीफ़ एवार्ड, सचल एवार्ड, शहबाज एवार्ड ऐं ॿिया केतिरा ई मुल्की तोड़े गैर मुल्की एज़ाज़ ऐं इनाम मिली चुका आहिनि। आबदा परवीन हिन वक़्तु सिंधी कलामनि खे तमामु घटि ॻाए रही आहे। हिन खे पंहिंजी ॿोली न विसारणु घुरिजे। सिंध जी ही अकेली फ़नकारा आहे जंहिं उस्ताद बुख़ारी जी शाइरी खे नाहे ॻायो।